अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فمن أظلم ممن افترى على الله الكذب وهو يدعى إلى الإسلام والله لا يهدي القوم الظالمين. يريدون ليطفئوا نور الله بأفواههم
वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही वलौ करिहल मुश्रिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अवा प्यारी जमात जे आॾो अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं 3 आयतूं सगोरियूं मौज़ूअ जे सिलसिले में मूं तिलावत कयूं आहिनि। जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हां खे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरियां तिलावत कयल आयतुनि सगोरनि जी माना आओ तव्हां जे आॾो पेश कयां। क़ुरान मजीद जो तर्जुमो गौर सां ॿुधो ऐं गौर कयो त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद थो फरमाए। अवां जो ही हेतिरो अज़ीम शान इज्तिमा अवां जे जोश जज़्बे ऐं मुहब्बत ते दलालत थो करे। अवां नज़्म ऐं ज़ब्त खे बरक़रार रखी चंद ॻाल्हियूं ॿुधो। खुदा तबारक व ताला तहां जी असां जी शाल सभिनि जी हाज़री क़बूल फरमाए। क़ुरान शरीफ़ जे आयतुनि जो तर्जुमो मां तव्हां जे आॾो पेश कयां। इन खां अॻु में तव्हां खे अपीला अर्ज़ा गुज़ारिशा त जेतिरा जिथे जिथे बीठा या वेठा आहियो मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं प्यार सां ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे मथां सलात शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना
محمد वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम अलैहि। अमा की शायद लज्ज थी थे अलाए छा जो सलात जो आवाज़ तो आयो ही कोन को मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू व अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िबा व हुवा युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू इरशाद थो फरमाए तो उन माण्हूअ खां वधीक ॿियो केरु ज़ालिम आहे जेको अल्लाह पाक जे मथां तुहमतूं ऐं कूड़ थो हणे। तवज्जो कजो वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िबा। उन माण्हूअ खां वॾो ज़ालिम ॿियो को बि कोन्हे को जेको माण्हू नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे मथां कूड़ थो हणे। वॾेरे ते कूड़ हणणु सवलो आहे, कंहिं ऑफिसर ते कूड़ हणिजे, नंढे ते माण्हूअ ते, कंहिं मुल्ला मौलवीअ ते, पर वॾो ज़ालिम उहो आहे रब थो चए जेको मां अल्लाह ते कूड़ हणे। हालांकि कूड़ हणो त कंहिंजे मथां बि जाइज़ न आहे, न मुसलमान ते कूड़ हणबो न काफ़र ते कूड़ हणबो। असांखे जेको दीन इस्लाम मिलियो आहे उन मुताबिक़ अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू उन जे प्यारे हबीब असांखे सच ॻाल्हाइण जी तलक़ीन कई आहे। जे कंहिं मुसलमान सां ॻाल्हाए त बि सच ॻाल्हाए, गैर मुस्लिम सां ॻाल्हाए त बि सच ॻाल्हाए। कंहिंजे मथां तुहमत हणी न आहे, कंहिंजे मथां कूड़ हणो न आहे। पर जेकॾहिं को दुनिया जे वारनि मथां कूड़ हणे त बि माण्हू चवंदा ठहियो इहा रवाज आहे, रस्म आहे, हलंदी ॻाल्हि अचे थी पई। पर जेको अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे मथां कूड़ हणे उहो मालिक ख़ालिक जेको सॼी काइनात जो रब आहे। अल्लाह ताला फरमाए थो वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िबा। उन माण्हूअ खां वॾो ॿियो को ज़ालिम थींदो कोन को। वॾे खां वॾो जेकॾहिं को ज़ालिम आहे त उहो माण्हू आहे जेको नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह ते कूड़ हणे। हालांकि अल्लाह ताला फरमाए थो वहुवा युदआ इलल इस्लाम। हालांकि उन माण्हूअ खे सॼो वियो आहे इस्लाम ॾे त तूं मुसलमान थी रहो, मुसलमान थी ज़िंदा रहो, मुसलमान थी मर, पंहिंजी ज़िंदगी इस्लाम मुताबिक़ गुज़ार। पर इहा ॻाल्हि क़बूल कोन कई, मुसलमानी वारी पासे वियो ई कोन को। सॼो त हुनखे इस्लाम ॾे पे वियो पर इस्लाम ॾे लड़ियो ई कोन। अल्लाह ताला फरमाए थो वरी मां अलाह ते कूड़ थो हणे पियो। वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। बेशक अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जी ज़ात पा बरकात इन ज़ालिमन जे कौम खे कतई हिदायत कोन कंदो। छो ख़ुदा हिदायत करेन? हिदायत थींदी आहे भुलल खे, हिदायत थींदी आहे बे इल्म खे, हिदायत थींदी आहे वेचारे बेख़बर खे, हिदायत थींदी आहे उनखे जेका राह गुम थी वञे। पर जेको ॼाणी वाणी पाण खॾ में किरे अल्लाह पाक जे मथां तुहमतूं ऐं इल्ज़ाम हणे, अल्लाह ताला फरमाए थो इन जहिड़ो को ॿियो वॾो ज़ालिम कोन्हे को। मां अल्लाह पाक जी ज़ात उनखे इस्लाम जी दावत ॾिनी आहे, उहा क़बूल कोन थो करे पियो। माज़ अल्लाह अल्लाह जे मथां कूड़ थो हणे पियो। हाणे वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन।
ज़ालिमीन इन ज़ालिमन जे कौम खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कतई तरह सां हिदायत कोन कंदो। बाबा तव्हां विच वारा छो था ॻाल्हायो? जे बीठा आहिनि त हो बीठा आहिनि, तव्हां ते कहिड़ो ॿार आहे? तव्हांजे अॻियां बीठा आहिनि छा? हा मखा जा वेहो 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 बीठा आहिनि पंहिंजे ख़्याल सां, तूं बस करे वे। नियत लाइ ख़बर न आहे तव्हांजी कहिड़ी आहे। बिस्मिल्लाह माना घोड़ पियो बिस्मिल्लाह। आराम सां जेको बीठो आहे त बी भली ॿुधे, वेठो आहे त वेही ॿुधो, पर ॿुधो विच ते न ॻाल्हायो। मुंहिंजा बिछड़ा भाउ, खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हादी आहे। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू वमन युद्लिल्हु फला हादिय लह। जेके रब जी ज़ात बाबरकात हिदायत कंदो आहे उनखे को भी गुमराह कोन कंदो आहे, पर जेके अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात गुमराह कंदो आहे तंहिंजे हिदायत करण वारो को हूंदो ई नाहे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? जंहिंखे अल्लाह हिदायत करे तंहिंखे को गुमराह कंदो? ज़ोर सां सभई ॻाल्हायो, ओ छेड़े ताईं ॻाल्हायो, सभई ॻाल्हायो। अल्लाह जेकॾहिं न चाहे कंहिंखे हिदायत न फरमाए त रब जी ज़ात बाबरकात जंहिंखे हिदायत नथो करे त को बि हिदायत कोन कंदो। अल्लाह ताला वाइदो थो करे त मां कंहिंखे हिदायत कोन कंदो आहियां। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन ज़ालिमन जे कौम खे हिदायत कोन कंदो आहे। या अल्लाह ये कहिड़ा ज़ालिम आहिनि? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वॾे खां वॾो ज़ालिम इहो आहे जेको मां अल्लाह पाक जे मथां तुहमतूं ऐं कूड़ थो हणे पियो, उनखे हिदायत ई कान थींदी। आम तरह सां असांजा सीधा सादा मौलवी चारा चवंदा आहिनि दुआ कयो इन बदमज़हबन खे ख़ुदा हिदायत करे। अब असां दुआ था कयूं त हिदायत थियनि, पर तव्हां अजायो वात न चोरियो, अजायो वक़्तु न विञायो। रब वाइदो कयो आहे त ज़ालिमन खे मां हिदायत कंदुसि कोन। हिदायत उनखे थिए जेको भुलियल हुजे, हिदायत उनखे थिए जेको बेख़बर हुजे, हिदायत उनखे थिए जंहिंखे राह हथ न अचे, ॿोले तलाश करे दिलि हुनजी साफ़ सुथरी हुजे। पर जेकॾहिं ॼाणी वाणी खॾ ऐं खूह में किरे, अबा उनखे कहिड़ी हिदायत थींदी? अव्हांखे ख़बर आहे न, को अंधो माण्हू खूह में किरंदो आहे त हमदर्दी थींदी आहे, अड़े वेचारो अंधो किरी पियो कढोसि। सभु कंहिंखे हमदर्दी थींदी आहे, छिके हुनखे ॿाहिरि कढंदा आहिनि। हेॾनि तारण वारो अखियुनि वारो किरे त सभु को बुझो ॾिल शरीफ़। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अंधे सां सभु कंहिंखे हमदर्दी थी पवंदी आहे त वीचारो अंधो आहे, अखियुनि जे नज़र कानस, वीचारो माज़ूर हो, किरी पियो, हुनखे सभु को माण्हू हमदर्दी सां ॿाहिरि छिके कढंदो आहे। अखियुनि वारो किरे त सभु कुझु हेठि थी भेणा कीअं किरे? कढण खां अॻु में ॿ टे बुजा ॾींदसि, ॿ टे थुकूं हणंदसि, ॿ टे ॻाल्हि वॾींदसि। अरे अंधा तूं कीअं किरे? आहे या न आहे अदा? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात थो फरमाए वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन। अॻु में ये ज़ालिम अॻु में इन्हनि ज़ुल्म कयो आहे,
जानी वाणी पाजे पाण के खड में किरायो थल जो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे मथा तोहमतूं हणन था पिया, इल्जाम मढ़न था पिया, अल्लाह जे मथा कूड़ हणन था पिया। रब ताला फरमाए तुन एडो वडो जुल्म कयो आ, हाणे जानी वाणी जेको रब पाक जे मथा तोहमतूं कूड़ मड़े रब थो चे मान के हिदायत ही कोन कंदो आहियां। वाकई सची ॻाल्हि आहे, इन्हनि खे हिदायत थींदी कान का जो अल्लाह पाक जे मथा कूड़ हणे। हाणे तव्हां ज़रूर सोच में हूंदो त इहे केर आहिनि, इहे आहिनि केर जेके अल्लाह ते कूड़ हणनि? अल्लाह जे मथा कूड़ हणण वारो आहे केर? ओ मुंहिंजा अदा, तव्हां सभई मुस्लमान आहियो, मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अदब सां अर्ज़ थो कयां, अवां सभई हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे मदीने वारे साईं ते कलमो त भरियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवां खे ख़ुदा एतिरी त सम्झ ॾिनी आहे, अवां कलमो भरियो अथव, इन कलमे जो अथव कसम। सच ॿुधायो त हिलाल करणु, हराम करणु, जाइज़ करणु, नाजाइज़ करणु इहो अल्लाह जे हथ में आ या मुल्ले जे हथ में आ? कंहिंजे हथ में आ? का शइ हिलाल करणी आहे त अल्लाह खे करणी आहे, का शइ हराम करणी आहे त अल्लाह खे हराम करणी आहे, का शइ जाइज़ चवणी आहे त अल्लाह खे जाइज़ चवणी आहे। जे कंहिं शइ खे नाजाइज़ चवणो आहे त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खे चवणो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे, जंहिंखे हक़ चवे असां हक़ मञींदासीं, रब जंहिंखे ना हक़ चवे तंहिंखे ना हक़ मञींदासीं, अल्लाह ताला जंहिंखे हलाल चवे तंहिंखे हलाल मञींदासीं, अल्लाह ताला जंहिंखे हराम चवे तंहिंखे हराम मञींदासीं, अल्लाह ताला जी ज़ात जंहिंखे शिरक चवे तंहिंखे शिरक चवंदासीं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंखे माज़ अल्लाह माज़ अल्लाह माज़ अल्लाह ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब पाक वारी शरीयत जे ख़िलाफ़ चवे त अल्लाह चवे कंहिं मुल्ला मौलवीअ खे हक़ न आहे। हक़ीक़त में न ॻाल्हि जे चवण जो हक़ मुंहिंजे अल्लाह जे ज़ात खे आहे। अब बस कयो यार, बस कयो, न ओरते न परते विच ते नारे रिसालत। ॿुधो यार, हेतिरो पंधु करे आया हूं त तव्हां ॿुधो या नारनि में वक़्तु गुज़ारे छॾियो। नारा बस, हाणे को बि नारो न हणे, बस मुंहिंजे जलसे में नारे जी ज़रूरत ई कान्हे। ॿुधो ख़ुदा जो क़ुरान ॿुधो, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे फलाणो, नारे टीरो, वो सॼी रात हणो नारा, मां वेठो चुप कयो ॾिसां था। हाणे सुभाणे हलूं था कश्मीर, पोइ तव्हांजी ख़बर पवंदी। हिते मानी हेतिरी खाई नारे रिसालत, पढ़ूं निमाज़ कोन, रोज़ो हज ज़कात, मस्जिदूं गैराबाद, रुगो नारनि ते ज़ोर आहे। कुझु सुधारियो पाण खे, कुझु पाण में इनकलाब आणियो, कुझु अल्लाह ई अल्लाह जे पाक कानून ते अमल करे ॾेखारियो। अवां जे मथां रोज़ दुश्मन हावी थींदो पियो, छा ॻाल्हि आहे? इहो ई ॻाल्हि आहे न, तव्हां नारेबाज़ी में वक़्तु विञाए छॾियो आहे, अमल वारे पासे ॿुड़ी। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हलाल हराम, जाइज़ नाजाइज़, हक़ नाहक़, इहो करण जो कंहिंखे हक़ आहे? सभई चओ अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, हलाल कयां त मां कयां, हराम कयां त मुंहिंजी मर्ज़ी आहे, जाइज़ कयां त मां चवां, नाजाइज़ चवां त मां अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे। उन खां बाद में ॿिए नंबर में अल्लाह ताला फरमाए थो, मां आताकुमुर रसूलो फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। रब ताला जी ज़ात बाबरकात थो फरमाए, ॿिए नंबर ते मुंहिंजो प्यारो मोहम्मद मुस्तफ़ा मां अल्लाह जो नुमाइंदो आहे। मुंहिंजो रसूल करीम जो कुझु तव्हां खे ॾिए, उहो मुंहिंजे रसूल खां वठो, ऐं मुंहिंजो रसूल करीम जंहिं शइ खां तव्हां खे झले, अव्हां उन खां रोकजी पओ। समझंदा वञो,
हलाल अल्लाह करे, हराम भी अल्लाह करे, जायज भी अल्लाह के हक़ वा, नाजायज करण जो भी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के हक़ वा। कंहिं ॿिए मुल्ला मौलवीअ खे पीर फ़क़ीर खे हक़ न आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिए नंबर में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे रसूल करीम जे लाइ फरमायो त मुंहिंजो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे जेका शइ ॾे सा मुंहिंजे हबीब खां वठो ऐं मुंहिंजो हबीब पाक तव्हां खे जंहिं शइ खां झले तव्हां उन खां रोकजी पओ। रसूल करीम जेका इजाज़त ॾे सा जाइज़ आहे, रसूल करीम जंहिं शइ जी इजाज़त न ॾे सा नाजाइज़ आहे। अल्लाह पाक जी ज़ात तव्हां खे चवे त हे कमु कयो त हलाल आहे, जाइज़ आहे। अल्लाह ताला फरमाए त न कयो हराम ऐं नाजाइज़ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान तो फरमाए वॾे खां वॾो ज़ालिम हुआ जेको अल्लाह ते कूड़ हणे। मां नाजाइज़ न कया हे नाजाइज़ कयो वेठो आहे, मां हुन खे शिरक न चवां हे शिरक चयो वेठो आहे, मां हराम न चवां हे हराम चयो वेठो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तो फरमाए वॾे खां वॾो ज़ालिम इहो आहे जेको मां अल्लाह पाक जे शरीयत ऐं कानून में पंहिंजा हथ ठोकिया कानून ठाहे माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। अल्लाह ताला शल असांखे अहिड़े वॾे ज़ालिम खां बचाए जेको नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह जे मथां तोहमतूं हणे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए कान आई? इहो आहे वॾो ज़ालिम जेको पंहिंजे तरफ़ां नाजाइज़, पंहिंजे तरफ़ खां जाइज़, पंहिंजे तरफ़ खां हलाल, पंहिंजे तरफ़ खां हराम, पंहिंजे तरफ़ां तौहीद, पंहिंजे तरफ़ां शिरक, पंहिंजे तरफ़ां बिदअत ठाहे वेठो आहे। हुन वटि को सबूत न क़ुरान जो आहे, न हदीस जो आहे, न शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात सलाम जो आहे। पंहिंजा हथरादू कानून ठाहे ख़ल्क़ुल्लाह खे बेवकूफ़ बनाए, मदारी वारी डुगडुगी वॼाए ख़ल्क़ खे बेवकूफ़ तो बणाए। पोइ रब तो चए वमन अज़लम मिम्मन इफ्तरा अलल्लाह इहो वॾे खां वॾो ज़ालिम आहे जेको अल्लाह जे मथां तोहमतूं ऐं कूड़ थो हणे। अल्लाह ताला फरमाए थो वहुव युदआ इलल इस्लाम, इन खे त दावत मिली ही इस्लाम जी, पर इस्लाम खे छॾे हे ओझड़ में काहे पियो आहे। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, अहिड़नि ज़ालिमनि खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हिदायत कंदो ई कोन। हाणे इहा आहे आयत जी मुख़्तसर तशरीह। मां वज़ाहत कयां थो अॻिते हली तो केर हन जेके अल्लाह नाजायज़ करे हे जायज़ ठाहिनि, अल्लाह ताला जायज़ करे ही नाजायज़ ठाहिनि। पंहिंजे तरफ़ खां वज़ाहतूं कनि था, सॼो सारो फ़ैसिलो कंहिंखां वठंदासीं क़ुरान खां। अबावा खे क़ुरान मजीद जो फ़ैसिलो क़बूल आहे। मां 3 आयतूं पढ़ियूं आहिनि, हिक जी तशरीह मुख़्तसर तर्जुमो, ॿी 3 पूरी करे पोइ मां वरी नए सर शुरू थो कयां। ॿुधो अल्लाह ताला फरमाए तो युरीदून लियुत्फिऊ नूर अल्लाह, युरीदून लियुत्फिऊ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। इरादो कनि था, युरीदून माना इरादो कनि था छाजो, ले युत्फिऊ नूर अल्लाह, इहो था इरादो कनि त असां अल्लाह जे नूर खे विसाए छॾूं, बे अफ़वाहिहिम पंहिंजे वातन सां या पंहिंजे फूकुन सां, वल्लाहु मुतिम्मु नूरिही पर रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे नूर खे तमाम कंदो। वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। तोड़ी जो या काफ़रनि खे ॻाल्हि नापसंद अचे, काफ़र चवनि था त नूर विसामी वञे, पर अल्लाह तो चवे तव्हां भली चाहियो त विसामी वञे। अव्हां जी चाहत इरादो इहो आहे, मां अल्लाह जो इरादो आहे त मुंहिंजो नूर तमाम थींदो। वलौ करिहल काफ़िरून, भली काफ़रनि खे ॾुखी लॻे, नापसंद ॻाल्हि अचे, न वणे, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त काफ़र भली कुझु बि कनि, मां पंहिंजो इरादो पूरो कंदुसि। अल्लाह पाक जे इरादे खे को टारे सघे थो?
रब साईं फरमाईंदो आहे इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं कंहिं बि कम करण जो इरादो कंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे कुन थी पओ फयकून त उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जे इरादे खे को रद्द को नथो करे सघे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। ख़ुदा जी ज़ात बाबरकात हाकिमन जो हाकिम आहे। अल्लाह जो इरादो रद्द को नसी कंदो आहे। हाणे रब जो इरादो आहे त मां पंहिंजे नूर खे तमाम ऐं कामिल ऐं मुकमिल कयां, पर काफ़रनि जो इरादो आहे इरादो पूरो थींदो। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमा मां अल्लाह पाक जो इरादो इहो आहे त मां पंहिंजे नूर खे तमाम कयां। इहा आहे ॿी आयत। टीं आयत में अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमातो हुवल्लज़ी मां उहो अल्लाह आहियां। हुवल्लज़ी उहो अल्लाह अरसल रसूलहू बिलहुदा। जंहिं रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई मोकिलियो आहे। वदीनिल हक़ ऐं उहो अल्लाह पाक जंहिं पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे हिदायत सां ऐं हक़ जे दीन सां। छो लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही। इन जे लाइ रब करीम पंहिंजे प्यारे हबीब खे हक़ जो दीन ॾेई मोकिलियो आहे त जेके बि बातिल मज़हब आहिनि, बातिल फ़िरका आहिनि, बातिल दीन आहिनि, कूड़ा मज़हब तरादू ठहियल आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो त मुहम्मद करीम हक़ जो पैगाम खणी वञे। इन जे लाइ त बातिल दीननि जे मथां मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन ग़ालिब अची वञे। वलौ करहल मुशरिकून। तोड़ी जो मुशरिकनि खे आ ॻाल्हि न वणंदी, हू ईअं चाहींदा त हक़ जो दीन ग़ालिब न थिए, पर अल्लाह ताला फरमाए थो भली ॾुखी लॻेनि, मां अल्लाह जो कानून आहे जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इल्लल बातिल कान ज़हूक़ा। जॾहिं बि हक़ जो पैगाम हक़ जी ॻाल्हि अची वेंदी आहे त बातिल भॼी वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त बातिल जो कम ई भॼणो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन ग़ालिब थी वेंदो। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन आयत करीमा जे तशरीह जे बारे में हिकिड़ी हदीस पाक आहे। मुस्लिम शरीफ में आ, अबू दाऊद शरीफ में आ, इब्न माजा शरीफ में आ, मिशकात शरीफ वारे में लिखी आ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू हमेशा खां वठी करे इहो बंदोबस्त करे छॾियो आहे त हक़ जी जमात हमेशा हक़ ते रहंदी। उनखे बातिल वारा केतिरो बि हिसाइण जी कोशिश कंदा, दबाइण जी कोशिश कंदा, ख़त्म करण जी कोशिश कंदा, पर अल्लाह ताला फरमाए थो बातिल केतिरी बि कुवत सां अचे हक़ हक़ रहंदो, वो सदाई ग़ालिब हूंदो, सदाई हक़ वारी जमात ग़ालिब रहंदी ऐं उहा सदाई मौजूद हूंदी, ख़त्म बि कान थींदी। ख़ुदा ताला जल जलालहू अमन वालू हक़ वारनि जी सदाई मदद कंदो आहे। क़ुरान पाक में रब ताला ॿिए हंधि फरमायो आहे ला तहनू वला तहज़नू व अंतुमुल अअलौन इन कुंतुम मुमिनीन। गम न कजो, सुस्त न थिजो, मता तव्हां घबरायो आहे, जेकॾहिं तव्हां सच्चा मोमिन आहियो, ईमानदार आहियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तव्हां सदाई ग़ालिब ऐं कामयाब रहंदव।
वांतुमुल आलौन, सदाई तव्हां मथे आहियो, सदाई तव्हां ग़ालिब आहियो, पर शर्त आहे इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां पक्का सच्चा ईमान वारा मोमिन थी रहंदव त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सदाई तव्हांजी मदद फरमाईंदो आहे। न को अथव घणाई ते, न को अथव थोराईअ ते। कम मिन फ़ियतिन कलीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतम बिइज़्निल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ईअं बि थींदो आहे जो कॾहिं हक़ जी जमात थोरी हूंदी आहे, पर मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हक़ जे करे थोरी जमात खे घणनि जे मथां ग़ालिब करे छॾींदो आहियां। सलाह शरीफ मुझे प्यारे हबीब पाक दे। सलाह सलाह सलात मुझे मिठड़े बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदा बस नथा करे वियो। अदा थका त न आहियो न, तव्हां मूंखे थकाए विधो आहे, इन जे करे जो अवां सुकून सां नथा ॿुधो, तवज्जो सां ॿुधो। मुंहिंजा मिठड़ा भाउ, हेड़ियूं महफ़िलूं रोज़ कोन थींदियूं आहिनि। क़िस्मत जी ॻाल्हि आहे, सदियूं साल गुज़री विया आहिनि, इहो निज़ाम कुदरत जो हले पियो। अल्लाह ताला जी ज़ात खे मंज़ूर हो अॼु मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। हिन तव्हांजे ॻोठ मां कई दफ़ा गुज़र ज़रूर थियो आहे, ईंदे वेंदे लंघे विया हूंदासीं अॻिते पोइते, लेकिन अवां सां रूबरू मुख़ातब थियण जो अॼु अल्लाह से मौक़ो नसीब कयो आहे। तव्हां ॿ टे ॻाल्हियूं मुंहिंजूं ॿुधी वठो, हक़ जो पैगाम पुॼायूं थो वञा, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला जी ज़ात ने आख़िरी आयत करीमा में ॻाल्हि कई आहे, ज़रा उनखे गौर सां ॿुधो। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा। खुदा ताला जी ज़ात बाबरकात हो फरमाए त उहो अल्लाह जे मोकिलियो पंहिंजे रसूल खे हिदायत ॾेई। अल्लाह त उहो आहे जेको आसमान पैदा कयई, अल्लाह त उहो आहे जे ज़मीनूं पैदा फरमायूं, अल्लाह ताला तो हुआ जे जन्नत बनाई, रब ताला हुआ जे मलाइक पैदा फरमाया, अल्लाह ताला हुआ जे को सॼे जहान खे रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुआ जे को फसल ॾींदो आहे, अल्लाह पाक हुआ जे को असां जूं मुश्किलातूं आसान कंदो आहे, असां जे मथां बरसातूं वसाईंदो आहे, कंहिंखे खीर ॾींदो आहे, कंहिंखे पुट ॾींदो आहे, कंहिंखे धीउ ॾींदो आहे, कंहिंखे बख़्त दौलत ॾींदो आहे। अल्लाह पाक जा त किरोड़े कम आहिनि ऐं रब करीम जूं कई सिफ़तूं आहिनि, पर रब ताला हिन आयत करीमा में पंहिंजी सिफ़त ॿुधाए थो। इहे कोन चई त मां उहो अल्लाह जे आसमान खे तव्हांजे मथां कयो आहे, मां उहो अल्लाह जे तव्हांजे लाइ ज़मीन पखेड़ी आहे, या मां उहो अल्लाह जे मलाइक पैदा फरमाया। न, हिन आयत करीमा में मोहब्बत वारी ॻाल्हि आहे। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा। उहो अल्लाह पाक जल जलालहू अमन वारो जे पंहिंजे प्यारे मुहम्मद रसूल खे मोकिलियो। सुभान अल्लाह। ओहो अल्लाह जहे पंहिंजे प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। असांजो रसूल कंहिंजो रसूल आहे? कलमे में छा चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। कंहिंजो रसूल आहे? अल्लाह जो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पाए तारीफ़ पाण थो करे। हुवल्लज़ी, उहो अल्लाह अरसल रसूलहू जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे रसूल खे। इहे त चई सघियो पर उहो अल्लाह जे आसमान ठाहिया, उहो अल्लाह जे ज़मीनूं पैदा कयूं, उहो अल्लाह जे तव्हांखे पैदा कयो। हाओ असांजो ईमान आहे। ये सब अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, पर हिन पाक आयत सगोरी में रब करीम पंहिंजी उहा सिफ़त ॿुधाई आहे, पंहिंजे महबूब करीम ने निस्बत कई आहे त उहो अल्लाह जे मदीने वारे मुहम्मद करीम खे रसूल करे मोकिलियो आहे।
पर वरी मुझे प्यारे हबीब जी ताईद कहिड़ी कयव दीनुल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही। हिदायत त नहीं मोकिलियईंसि पर हक़ जे दीन सां भी खुदा ताला पंहिंजे प्यारे हबीब खे मोकिलियो आहे त जीअं नबी करीम जो दीन मुबारक सभिनि जे मथां ग़ालिब थी कवे। वलो करे हल मुशरिकून, तोड़ी जो मुशरिकनि खे ॻाल्हि ॾुखी लॻे पर अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा खे रवानो फरमायो। हाणे टिनी आयतुनि जी माना बि पूरी थी वई, टिनी आयतुनि सगोरनि जी मुख़्तसर तशरीह बि पूरी थी वई। हाणे इन टिनी आयतुनि जे रोशनीअ में तव्हां मसइला ॿुधो। ॿुधंदव न दादा? बुनियादी ॻाल्हि, शुरूआत वारी ॻाल्हि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब। उहो केर वधीक उन खां ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह पाक जे मथां कूड़ हणे, अल्लाह पाक जे मथां तोहमतूं हणे। वहुव युदआ इलल इस्लाम, हालांकि उहो सॼो वियो आहे इस्लाम जे तरफ़। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, इन्हनि ज़ालिमनि खे अल्लाह पाक कॾहिं बि हिदायत कोन कंदो। कहिड़ा ज़ालिम? जेके पंहिंजे तरफ़ खां हथरादू हलाल हराम ठाहियो वेठा। मां तव्हां खां पुछां थो, क़ुरान शरीफ़ में अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं मां पूरे पाकिस्तान जे मौलविन खे चैलेंज थो कयां, उन्हनि मौलविन खे जेके चवंदा आहिनि माज़ अल्लाह त मुहम्मद मुस्तफ़ा जो उर्स हराम आहे, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी यारी हराम आहे, या रसूल अल्लाह चवण हराम आहे, औलिया अल्लाह जे मज़ार ते वञण हराम आहे, ख़ुदा जा बानो मरी वेंदो आहे, हिन जहान मां लॾे वेंदो आहे, हुन जो जनाज़ो पढ़बो आहे, हुन जे जनाज़े खां पोइ दुआ घुरबी आहे। जेके चवनि था जनाज़े खां पोइ दुआ हराम आहे, जेके चवनि था क़ब्र जे मथां आज़ान ॾियण हराम आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त हराम जी फतवा ॾियण वारा, मां उनखे चैलेंज थो कयां अदब सां एहतराम सां त महिरबानी कयो, न को लठिया न को झेड़ो आहे, अचो मैदान में। अलहम्द खां वन्नास ताईं 83 पारा आया क़ुरान जा हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें या शइ हराम हुजे। अदा हराम करण जो हक़ अल्लाह खे आया मूंखे आहे। अल्लाह ताला हराम करे न का शइ, हराम 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 जहिड़ी पिड़स जी शरीयत आहे। शरीयत मुहम्मद मुस्तफ़ा आंदी आहे, प्रोग्राम ऐं पैगाम रब मोकिलियो आहे, ऐं उन शरीयत जो आईन अल्लाह ताला हथ सां ठाहे पंहिंजे बेमिसाल कुदरत सां असां ॾे रवानो फरमायो आहे। क़ुरान मजीद जे सूरत में जेको महबूब ते जीअं नाज़िल थियो हो उन टाइम ते बि हो, अॼु बि आहे, क़यामत ताईं हूंदो। छा ख़्याल आहे तव्हांजो? इहो क़ुरान मौजूद आहे, सचो आहे या अञा के 10 पारा खुटल अथसि? 30 पारा है या 40? 30 वारा हथ त मथे खणो। जज़ाकल्लाह। 30 आहे न? पोइ मुला मूंखे 30 मां ॾेखार न जेके शयूं हराम ठाहियूं वेठो आहे। हराम करण जो हक़ कंहिंखे आहे? हराम चवे त केरु चवे? कंहिं न पीर खे, न कंहिं नबीअ खे, न कंहिं इंसान खे, न कंहिं वलीअ खे, कंहिंखे बि इख्तियार कोन्हे। मां आताकुम रसूल में बि इहा ई ॻाल्हि आहे त रसूल तव्हांखे ॾे, उहो रसूल बि पंहिंजे तरफ़ खां कोन आणींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो उहो रसूल बि मुंहिंजो नुमाइंदो आहे, मुंहिंजे तरफ़ खां आणींदो आहे। छा ख़्याल आहे? ॿुधो क़ुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जेको बि माण्हू अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो हुजे प्यारे रसूल करीम जी इताअत कंदो, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे रसूल जे इताअत करण वारो समझो त मां अल्लाह जो फरमा बरदार आहियां। त रसूल मुंहिंजो आहे, रब तो चवे रसूल
मुंहिंजो आ त जेको मुंहिंजे रसूल जे कढ लॻंदो उहो ॼण त मां अल्लाह पाक जे कढ लॻी पियो। छाजे करे जो क़ुरान पाक फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त मुंहिंजो मदीने वारो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ी ऐं ख़्वाहिश सां कोन कलाम कंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात जेको कलाम कंदो आहे सो रब जे तरफ़ खां वही हूंदो आहे। जे नबी पाक न चवे समझिया अल्लाह जे तरफा, जे नबी पाक हा चवे समझिया अल्लाह जे तरफ खां, जेकॾहिं नबी करीम का शइ हलाल चवे समझो अल्लाह जे तरफ खां, जेकॾहिं नबी पाक कंहिंखे हराम चवे या समझो त अल्लाह पाक जे तरफ खां। छाजे करे जो कुझु बि मोहम्मद करीम आंदो आहे सभु अल्लाह वटां आंदो आहे, पाण बि अल्लाह वटां आयो आहे। क़ुरान तो फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। ऐं इंसानो ॿुधी छॾियो बेशक तव्हां ॾे अल्लाह पाक वटां ॿ शयूं आयूं आहिनि। काथों मिनल्लाह अल्लाह वटां हिकिड़ो नूर ॿियो किताब। नूर मां मुराद मुहम्मद करीम जी ज़ात आहे, किताब मां मुराद क़ुरान मजीद आहे। नूर भी अल्लाह वटां आयो, किताब भी अल्लाह वटां आयो, मुहम्मद करीम भी अल्लाह वटां आयो, त कलाम इलाही भी अल्लाह पाक वटां आयो। हाणे असांखे त क़ुरान पाक खोलणो आहे, हिलाल भी क़ुरान खां पुछणो आहे, हराम भी क़ुरान खां पुछणो आहे, शिरक भी क़ुरान खां पुछणो आहे, तौहीद भी क़ुरान खां पुछणी आहे। पंहिंजे तरफ़ खां कुझु भी ठाहिणो कोन्हे को। अल्लाह पाक जल जलालु मन वालू हर शइ खोले ॿुधाई आहे। भला ॿियो ख़बर अलाह खां के शयूं विसरी त कोन वयूं आहिनि। ज़ोर सां अलाए मतां चओ त रब खां का शइ विसरी वई हुजे, हीअ शइ हराम अथव, हराम हराम फलाणी फलाणी, ॿ टे शयूं अलाह खां विसरियूं। हाणे मुला हिकिड़ो पैदा थियो आहे, उहो थो चए त अलाह खां विसर थी आहे, मां थो ॾसियां। ईअं आहे अदा? रब वेसर खां पाक आहे, रब करीम वेसर खां। कुरान पाक तो फरमाए ला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तोखे मां पाक कलाम जेको अता फरमायो आहे इहो मुंहिंजा हबीब तूं खणी वञी दुनिया खे ऐलान करे ॿुधाए त हर सुकी शइ, हर आली शइ जेका बि क़यामत ताईं थियण वारी आहे, हर शइ जो बयान अल्लाह पाक पंहिंजे किताब मुबीन में करे छॾियो आहे। तव्हांजो इहो अक़ीदो आहे न दादा? असां क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधायूं था, आम तरह सां असांजे मथां ही मुतहमतूं हणंदा आहिनि, बैत पढ़ंदा आहिनि, शाइर पढ़ंदा आहिनि, असां निज क़ुरान पढ़ंदा आहियूं। ऐं मुंहिंजा प्यारा तो त बॉर्डर जा मुस्लमान जो कन खोले बो तोखे क़ुरान थो ॿुधायां। असांजे लाइ त हू चवंदा असां निज क़ुरान पढ़ंदा आहियूं, ऐं असां माना गाॾड़ो साॾड़ो पढ़ंदा आहियूं। हे क़ुरान पुट निज पढ़ंदा आहिनि ऐं असां वरी गाॾड़ साॾड़ पढ़ंदा आहियूं। बैतन जो तानो छो थो हणी? चाचा तोखे त बैत ई सम्झ में नथो अचे, क़ुरान सम्झ में किथां ईंदुई? तोखे ख़बर आहे त तूं करीमा जा बैत पढ़ी मौलवी थियो आहे, नाम हक़ जा बैत पढ़ी मौलवी थियो आहे, पंदनामे जा बैत पढ़ी पोइ मौलवी थियो आहे, उन खां पोइ अॻिते बिदाए मंज़ूम जा बैत पढ़ी मौलवी थियो आहे, उन खां बाद में अॻिते कंज़ जा मुंहिंजा प्यारा दोस्त गुलिस्तां ऐं बोस्तां जा बैत पढ़ी तूं मौलवी थियो आहे, उन खां पोइ नहव सर्फ़ जा क़वानीन सभु बैतनि में मुंड में लिखिया विया आहिनि। तोखे बैत तां चिड़ छो थी लॻे पई? असल में बैत ते चिड़ंदो इन जे करे आहे जो बैतनि वारा अल्लाह जा वली हा, हिन खे अल्लाह जे वलियनि सां दुश्मनी आहे, तनी ख़ुदा जे वलियनि जो कौल हिन खे कान थी मथे में लॻंदो आहे। ॻाल्हि रुॻो या अथव?
हे के बैतन खां नफ़रत हुजे हा त मुंड खां वठी पिछाड़ी ते बैतन वारा किताब पढ़े ई कोना पढ़ियो ई बैत पढ़ी त मौलवी थियो आ हाणे जई तुंहिंजी इब्तिदाई तालीम बैतन खां वठी आ तोखे बैतन खां नफ़रत त आहे कान असुल तोखे नफ़रत आ अल्लाह वारनि जे कौल खां जेके अल्लाह वारनि जो कौल तोखे गिची में थो पवे पियो तुंहिंजे पासे आहे केरु हिकिड़ी इंदिरा गांधी ॿियो नेहरू समझो दाल आहे न हाओ न बाबा टियों वरी ख़ैर सां ज़िंदाबाद अमेरिका अमेरिकन जो एजेंट ईसाइन जो एजेंट हिंदुनि जो एजेंट वरी अहले सुन्नत व जमात जे मथां तोहमतूं हणे जो अॼु ताईं बि हुनखे मुंहिंजा प्यारा दोस्त ॿाहिरि खां पैसा डॉलरनि जे सूरत में मिलनि पिया कॾहिं रियाल जे सूरत में मिलनि पिया कॾहिं दिरहम दीनार जे सूरत में मिलनि पिया अड़े पिढ़े खे बि मां सुञाणा तो वारे ॾाॾे खे बि सुञाणा त तुंहिंजे बाबे जी केतिरी हैसियत अथई तो वारे ॾाॾे जी केतिरी हैसियत अथई तुंहिंजे पेरनि हेठां पेजारो 10 लखनि 20 लखनि जी किथां आई आहे अंग्रेज़ जा एजेंट तूं सुननि खे ताना छो थो हणी पियो मां तुंहिंजे बुनियाद खां वाक़ुफ़ आहियां क़ुरान 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 समझ में अचई थो मुझे आडो वेह अची बिस्मिल्लाह रहमान रहीम जी तरकीब ॿुधाए त मां 100 रुपयो इनाम ॾियां त बिस्मिल्लाह रहमान जी तरकीब छा आहे अब आप पढ़ियो ॿुधंदा हो न त नीम हकीम खतरे जान नीम मुल्ला खतरे ईमान अॼुकल्ह तव्हांजे मुल्क में हिकिड़ो नीम हकीम पैदा थी पियो आहे नीम मुल्ला पैदा थी पियो आहे न मुल्ला सॼो आहे न डॉक्टर सॼो आहे जे डॉक्टर आहे त बि अधूरो आहे जे मुल्ला आहे त बि अधूरो आहे ख़ल्क़ ख़ुदा जो जी जान बि ख़तरे में त ईमान बि ख़तरे में ख़ल्क़ ख़ुदा जी खे वते तो गुमराह कदो माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदो जहिड़ी शरीयत हिन जे मथां नाज़िल थी हुजे जहिड़ो हिन जे ख़्याल में त आलम दुनिया मां लॾे विया आहिनि बसि मुंहिंजी मर्ज़ी आहे जिथे किथे मुल्क खे भेलींदो वतो पर यादि रखो इंशा अल्लाह ताला जिथे वेंदा ते लगाम ॾियण जे लाइ अहल सुन्नत जा उलमा मौजूद आहिनि माण्हुनि खे तव्हां बेवकूफ़ न बणायो अचो मैदान में जगह तव्हां सचा आहियो खुदा जे पाक कलाम खे रखंदासीं ॿी कंहिं ॻाल्हि खे कोन पाणे खुदा जो क़ुरान फ़ैसिलो फरमाए ओ मुंहिंजा भाउ मुस्लमान अव्हां बि आहियो गप जा किला जाॾे शिकदारे बूरा अदा हो बि वेचारा मौलवी हन क़ुरान था पढ़नि काॾे वञनि अदा न को मौलवी हाणे बि क़ुरान जी आयत पढ़े ऐं आयत पढ़ी चवे त ॾींहुं हुआ मञींदो ॾाढे चओ सभई सभई चओ छो क़ुरान जो थो पढ़े अब बाबो क़ुरान जो थो पढ़े क़ुरान जी आयत पढ़ी चवे त ॾींहुं हुआ मंझंदा मञींदो छो न मञींदो ऐं क़ुरान जो वीचारे पढ़ियो इते समझ पएव थी छो त अलाह अखियूं ॾिनो अथव तव्हांखे इहा समझ कान थी पवे मुंहिंजा प्यारा दोस्त पाण वारो दीन इस्लाम जेको ख़ुदा ताला तव्हां असांखे अता फरमायो आहे इहो रसूलुल्लाह जे ज़माने खां वठी आहे या देवबंद जे मदरसे खां पोइ आहे ॾाढे ॻाल्हायो ज़ोर सां ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां चओ अरफात जो मैदान आहे खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल वदा जे टाइम ते पंहिंजे प्यारनि सहाबनि सां हज अदा करे रहियो आहे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात अरफात जे मैदान में आयत लाथी आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अॼु ॾिहाड़े
अरफात वारे हज्जतुल वदा वारे टाइम ते मां रब करीम जी ज़ात बाबरकात अकमलतु लकुम दीनकुम ऐ प्यारा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा ऐ उन जे उम्मत वारो मां तव्हां जे दीन के तव्हां जे मथा तमाम करे छॾियो आहे व अतममतु अलैकुम निअमती ऐं मां पंहिंजूं नेमतूं तव्हां ते पूरियूं करे छॾियूं आहिनि व रदीतु लकुमुल इस्लाम दीना मां रब करीम जे ज़ात बाबरकात तव्हां खे दीन इस्लाम ॾेई तव्हां खां राज़ी थी चुको आहियां। उनखे घणो अरसो गुज़रियो आहे चओ 1400 साल ॾाढे जो घणा साल ज़ोर सां चओ घणा साल 14 सदियूं गुज़री वयूं आहिनि जॾहिं असांजो दीन कामिल थियो आहे। हिन वहाबिन देवबंद जी तारीख़ खे मस 125 साल थियो आहे। घणो आहे साईं तव्हांखे यादि आहे कलो की ॻाल्हि आहे 1980 में दारुल उलूम देवबंद जो जश्न मल्हायूं 100 साला जश्न अखबारूं शाहिदन रिसाला शाहिदन मां वटि त वरी उहो किताब बि आहे जेको हिन पाण छपरायो हो जंहिंमें 18-19 फोटू ॾिना अथनि जंहिंमें हिननि पंहिंजे जलसे जे पिंडाल जा फोटू सदारत करण वारनि जा फोटू अवां बाडरहवाल खे ख़बर आहे अलाए कान लखनि जे तादाद में देवबंदी गॾु थिया 4000 देवबंद जा मौलवी उते गॾु कयूं जॾहिं जलसो शुरू थियो त सदारत करायूं माई इंदिरा गांधीअ खां कंहिंखां सदारत करायूं ज़ोर सां जो कंहिंखां 1980 में उन ज़माने में इंडिया जी पाकिस्तान जी माई उहा सदर वज़ीर आज़म हुई उन जी सदारत ऐं छो करायूं लाचार हो माई हिननि खे 80,000 रुपया तोहफ़े में ॾिना हा चयो नानी तो असांखे 80,000 ॾिननि हलिया तोखे कुर्सी ते विहारियूं हालत अहिड़ी थी जो ऊपर साड़ी नीचे ॾाढ़ी साड़ीअ वारी मथे इहे ॾाढ़नि वारा सभु मुला हेठि नानीअ खे मथे बीहारे वाइज़ो करायूं। ओ यहूदन जा एजेंट ओ अंग्रेजन जा एजेंट ओ हिंदुन जा एजेंट तोखे कहिड़ी ख़बर तूं पंहिंजे मज़हब जी तारीख़ पढ़ तुंहिंजो त मज़हब मेड इन इंडिया आहे अवा कहिड़ो मेड इन ज़ोर सां जो कहिड़ो मज़हब आहे हिननि जो मेड इन इंडिया हिंदुस्तान जो ठहियल आहे देवबंद हिंदुस्तान में सहारनपुर जे शहर में आहे इन में तो फितने जो बाग रखियो बुनियाद रखियो जितां देवबंदीयत शुरू थी आहे अल्हम्दुलिल्लाह सुन्नत वल जमात रसूलुल्लाह जे ज़माने खां हलंदी पई अचे। मां तोखे हदीस पाक मां रसूलुल्लाह जे पाक फरमान मां साबित करे ॾियां दुरूद पढ़ मुंहिंजे मदीने वारे साईं ते बुखारी शरीफ जी हदीस ॿुधंदो हलजां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾाढे सलात पढ़ंदा हलजो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि मुझे प्यारे नबी पाक जी हदीस पाक पाण फरमाइन था पिया त यहूदी 71 फिरका था नसारा 72 फिरका था मां मोहम्मद करीम जे उम्मत में 73 फिरका थींदा साईं फरमाइन था कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतुन वाहिदा हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइन था उन 73 फिरकनि मां 72 फिरका जहन्नम में वेंदा हिकिड़ी जमात हूंदी जेका जन्नत में वेंदी कंहिंजो फरमान आहे चओ मदीने वारे साईं जो साईं फरमाइन था त यहूदी 71 फिरका नसारा 72 फिरका मां महबूब मोहम्मद करीम जे उम्मत सदाइण वारनि में 73 फिरका थींदा जन 73 मां 72 फिरका दोज़ख में वेंदा हिकिड़ी जमात हूंदी जेका जन्नत में वेंदी सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह 73
73 फिरकन मां 72 माना घणा दोज़ख ॾे वेंदा ऐं थोरड़ा हिकिड़ी जमात वारा जन्नत में वेंदा। असांखे कीअं ख़बर पवे? पाण फरमाइनि था मां हुनखे ईअं ज़ाहिर कयो थो वञा जो सिज जे मथां बि ककर अची वेंदो आहे पर उन जमात जे मथां ककर बि कोन ईंदो। अबा सिज ते कॾहिं झुड़ ईंदो आहे, कॾहिं तूफ़ान ईंदो आहे, गिरदो ग़बार में ढकिजी वेंदो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो त जेको हक़ जी जमात तव्हांखे खोले ॿुधायो थो वञा, 73 मज़ा 72 दोज़खी हिकिड़ो जन्नत में वेंदो। उहो कहिड़ो आहे? साईं फरमायो था खोले थो ॿुधाया, क़यामत ताईं परखंदा वञो तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। सोना साईं ॿुधा, पाण फरमाइनि था मां व अना अलैहि असहाबी। वाह मुंहिंजा प्यारा नबी तो ता कुर्बान वञा। मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया उन 72 फिरकन खे हिकिड़े पासे रखजो। हक़ वारी जमात जी निशानी कहिड़ी आहे? मा व अना अलैहि व असहाबी। अवांखे ॿ निशानियूं ॿुधायो थो वञा। हिकिड़ो उहो तरीक़ो अथव जंहिं ते मां मुहम्मद आहियां ऐं ॿी तव्हांखे निशानी आहे थो ॿुधायो वञा जंहिं तरीक़े ते मुंहिंजा प्यारा असहाब सगोरा हूंदा। इहो जमात इहा त जमात हक़ वारी आहे, इहा जन्नत में वेंदी, बाक़ी ॿिया सभु दोज़ख में वेंदा। ओ बाडर जा मुस्लमान, नबी पाक फरमाइनि था जंहिं ते मां आहियां। हाणे नबी पाक जे तरीक़े खे छा चइबो आहे? सुन्नत। ॾाढे चो छा चइबो? ज़ोर सां चो छा चइबो? नबी पाक जो कुछ करे ॾेखारे उहो महबूब जी सुन्नत। सम्झो था या न? नबी पाक फरमाइनि था जंहिं तरीक़े ते मां आहियां, जेके कम मां करे रहियो आहियां, माना मुंहिंजो तरीक़ो सुन्नत। व असहाबी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॿिए नंबर ते मुंहिंजा असहाब। त हाणे महबूब जे तरीक़े खे छा चइबो? सुन्नत। सभई चओ, ज़ोर सां चओ। असहाबनि खे चइबो जमाअत।